बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां इलाही बख़्शो ॼाण तव्हां सां गॾु आहियां अॼु हिकु नओं उनवान सां। अॼु असांजो उनवान आहे अरब दौर। अरब दौर जा कुझु MCQs ऐं कुझु अहम पॉइंट्स मजमा खणी आयो आहियां। अॼु उहे तव्हां सां गॾु वंडींदुसि ऐं उन्हनि खे शेयर कंदुमि ऐं उन्हनि खे हिकु हिकु लाइन में मां वाज़े करण जी कोशिशि कई आहे। अरब दौर ईस्वी 712 खां शुरू थियो, जेको लॻभॻि ईस्वी 1050 ताईं हलंदो रहियो। अरब दौर बाबति अहम मालूमात। अरब दौर जी शुरूआति कहिड़े साल खां थी? 92 हिजरीअ मुताबिक़ ईस्वी 712। अरबनि खां अॻु कंहिंजी हुकूमत हुई? ब्राह्मण जी हुकूमत हुई। ब्राह्मण दौर जो हुकुमरान, जंहिंखे मोहम्मद बिन कासिम शिकस्त ॾिनी। राजा ॾाहिर हज्जाज बिन यूसुफ मोहम्मद बिन कासिम जो रिश्ते में हुयो चाचो ऐं सोहरो। मोहम्मद बिन कासिम सिंध ते कुल केतिरा साल हुकूमत कई? 4 साल। मोहम्मद बिन कासिम जी सरबराहीअ में कुल केतिरा फ़ौजी हुआ? 6000। अरबन सिंध ते कुल केतिरा हमला कया? 14 हमला कया। मोहम्मद बिन कासिम खां पोइ केरु सिंध जो गवर्नर मुक़ररु थियो? यज़ीद बिन अबी कबशा। सिंध में सभ खां पहिरियों कहिड़े ख़ानदान जा गवर्नर ईंदा रहिया? उमैया ख़ानदान जा गवर्नर ईंदा रहिया। कुल केतिरनि अरब घराणनि जी सिंध ते हुकूमत रही? कुल 3 अरब घराणनि जी सिंध ते हुकूमत रही, उमैया, अब्बासी ऐं हम्बारी ख़ानदान। अरब हुकुमराननि सिंध जे कहिड़े शहरनि खे पंहिंजो तख़्तगाह बणायो? अरूड़, मंसूरा ऐं ठट्टो। अरब दौर खे सिंधी अदब जो छा सॾियो वेंदो आहे? अवाइली दौर सॾियो वेंदो आहे। अरब दौर में सभ खां अवल सिंधी ॿोलीअ में छा तर्जुमो थियो? अरब दौर में सभ खां अवल सिंधी ॿोलीअ में क़ुरान शरीफ़ तर्जुमो थियो। अरब दौर में लिखियल किताब जो नालो ॿुधायो? फ़तहनामा उर्फ़ चचनामा। सिंधीअ में तर्जुमो कयल किताब चचनामे जो असुल नालो छा आहे? मिनहाजुद्दीन वल मुल्क। चचनामे किताब जे असुल लेखक जो नालो छा आहे? केतिरनि ई लेखकनि मुख़्तलिफ़ नाला ऐं मुख़्तलिफ़ ॾियो आहे, पर घणा मुतफ़िक़ आहिनि त इन जो नामालूम आहे। जॾहिं त जे डॉक्टर अल्लामा शमसुल उलमा उमर बिन मोहम्मद दाऊदपुर ते इमाम इब्राहिम ख़लील खे मञियो आहे त उहो इन किताब जो लेखक आहे, जंहिंजो नालो अॻिते ईंदो बि। चचनामे खे सभ खां अवल अरबीअ मां फ़ारसीअ में कंहिं तर्जुमो कयो? अली कूफ़ी। डॉक्टर बलोच जे मुताबिक़ चचनामो लिखियो वियो लॻभॻि 840 खां 1009 ईस्वी धारे, जॾहिं त जे केतिरनि ई किताबनि में इहो रिवायत पुण मिले थी त इहो किताबु 800 खां 840 ईस्वीअ जे दौरान पुण लिखियो वियो। सिंध में आख़िरी अरब हुकुमरान घराणो हम्बारी आहे। अरब दौर में सरकारी ॿोली अरबी हुई। हाकिम अब्दुल्ला बिन हम्बारीअ जे ज़माने में सिंध जे मंसूरा जे आलम क़ुरान शरीफ़ जो तर्जुमो कयो। अरबर कंकर करा करे के मंदर शेर अरब दौर में मिले थो। इहो शेर हिकु रिवायत मूजिबि फज़ल बिन यहया जे अॻियां पढ़ियो वियो ऐं ॿी रिवायत मिले थी त इहो ई साॻियो ई शेर यहया बिन ख़ालिद जे आॾो पढ़ियो वियो। क़ुरान शरीफ़ जे मुतर्जम खे 3 हिसनि में 600 मण सोन इनाम तौरु ॾिनो वियो। सयाह इब्न होकल अरब दौर में सिंध घुमण आयो। अरब सयाहनि बिशारी अल मुक़दसी ऐं मसूदीअ जो तालुक़ बि अरब दौर सां आहे। सिंध जे इल्मी अज़मत खां मुतासिर थी अक्सर अरब सयाह अल सिंधी जो लक़ब अख़्तियार कंदा हुआ। सिंधी फ़र्द अबू अता सिंधी अरबी मरसे निगारीअ में नालो कढियो। डॉक्टर मुमताज़ हुसैन पठान अरब दौर ते PhD कई आहे। डॉक्टर मुमताज़ हुसैन पठान जी PhD जो उनवान इंडिपेंडेंट अरब किंगडम ऑफ अल मंसूरा आहे। सिंध अरब दौर में जो मुहक़िक़ डॉक्टर मुमताज़ हुसैन पठान आहे। उहो किताब 3 जुल्दनि ते मुश्तमिल पिणु आहे। डॉक्टर दाऊदपुर ते मूजिब चचनामे जो मुसन्निफ़ ख़्वाजा इमाम इब्राहिम आहे। अरब सयाह इब्न नदीम जे मूजिब सिंध जा माण्हू मुख़्तलिफ़ ज़बानूं ॻाल्हाइनि था ऐं उन्हनि जा मुख़्तलिफ़ मज़हब आहिनि। उन्हनि वटि लॻभॻि 200 रस्मुल ख़त आहिनि, जिन मां 9 हर हंधि आम आहिनि।
अरबन सिंध ते कब्ज़े करण खां पोइ सभ खां पहिरियों मस्जिद देबिल में जोड़ाई। अबू अता सिंधीअ जो असुलु नालो अफ़लह आहे। सिंधी अदीबनि में सभ खां अवल तर्जुमनि जी रिवायत हिन दौर में सिंधी आलिम ऐं अदीब माणिक मामून अब्बासीअ जे दौर में दारुल तर्जुमा जो सरबराह पिणु रहियो आहे। अला निगहबान। इन में केतिरा ई MCQs अहिड़ा आहिनि, अञा केतिरा ई सुवाल अहिड़ा आहिनि जेके रहिजी विया आहिनि। इनशाअल्लाह ॿिए दफ़े इन्हनि सां उहे अव्हां सां ज़रूरु वंडिया वेंदा ऐं अव्हांजी राय जो पिणु इंतज़ारु रहंदो। अस्सलामु अलैकुम।